ख़बर शामिल कयूं पिया। कराची में रिपोर्ट मीर सिकंदर अली टालपुर जी। कराची ट्रैफिक पुलिस पैसनि सां भरियल बैग मालिक हवाले करे छॾियो। कराची में ट्रैफिक पुलिस एहलकारनि ईमानदारी जो मुज़ाहिरो कंदे रोड ते मिलियल पैसनि सां भरियल थैलो मालिक जे हवाले करे छॾियो। कराची ज़िले ॾखण जे सब इंस्पेक्टर राना मोहम्मद लतीफ़ ऐं ड्राइवर कांस्टेबल मीर ज़मान ख़याबान इतिहाद वटि गश्त दौरान हिकु हैंड केयर बैग हथ कयो, जंहिंमें 5,15,000 ऐं 2 पासवर्ड हुआ। पुलिस एहलकारनि राब्तो करे मोहम्मद यूसुफ नाले हिकु शहरी खे फ़ोन करे पर्स हवाले कयो। मोहम्मद यूसुफ जो चवणु हो त हू ट्रैवल एजेंट वटि उम्रे जी रक़म जमा कराइण लाइ आयो हो त संदसि थैलो रोड ते किरी पियो। मोहम्मद यूसुफ ख़ुशी जो इज़हार कंदे कराची ट्रैफिक पुलिस जो शुक्रिया अदा कयो। DIG ट्रैफिक कराची अहमद नवाज़, सब इंस्पेक्टर राना मोहम्मद लतीफ़ ऐं कांस्टेबल मीर ज़मान खे पंहिंजा फ़र्ज़ ईमानदारी सां सरअंजाम ॾियण ते सर्टिफिकेट ऐं नगद इनाम ॾिना।